लालू रैंक परसां ॻोठ बिडो मुगेरी में हक़ दुपासी तंज़ीम जे तरफ़ां सैयद अमीर शाह दुपासी जी यादि में हिकु मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें इलाइक़े जे मोअज़्ज़िज़ीन उन सां गॾोगॾु हक़ दुपासी तंज़ीम जे अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई। हुन मौक़े ते आयल महिमाननि खे तोड़े अक़ीदतमंदनि खे ख़िताब कंदे हक़ दुपासी तंज़ीम जे सरबराह सैयद गुलशाह दुपासी ऐं अमन कमेटी जे सरबराह पिण सैयद गुलशाह दुपासी ख़िताब कंदे चयो, नातख़्वानी जो प्रोग्राम रखियो वियो हुयो बाबा अमीर शाह जी यादि में, ऐं इन सां लाॻीतो पैगाम ॾियणु चाहियां थो पंहिंजे मोहबत कंदड़नि खे, पंहिंजी मुरीदाबाद खे ऐं अहले इलाइक़ा खे, जेसि ताणी बि मुंहिंजी आवाज़ पहुचे। सभा खां पहिरियों त क़बाइली जेके झगड़ा हलनि था, झेड़ा हलनि था, और उन्हनि जी रोकथाम जे लाइ उम्मत मुस्लिमा खे, ब्रादर्स खे, नवाबनि, सरदारनि, गवर्नमेंट ऑफ सिंध खे अपील कंदासीं त अॻिते अचनि और हे खून रोज़ी रोकराइनि। और ॿी क़बीलई झेड़नि जी रोकथाम तालीम जे लाइ जे हवाले सां, तालीम जेसि ताणी न ईंदी इहे क़बाइली झेड़ा पिया हलंदा, और क़बाइली झेड़ा तॾहिं बंदि थींदा जॾहिं तालीम हर घर में पहुचंदी। और महिरबानी करे पंहिंजी ख़ासि करे नियाणियुनि खे तालीम ॾियारियो और पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारियो। गौरव चांजो, कोशिश डिजिटल, लालू रैंक।